दोस्तों GS सिंध अॼु 6 जून सिंध में सिंधी कारकुननि ऐं सिंध जे माण्हुनि उन्हनि खे आउं सलूट थो पेश कयां। उन्हनि पंहिंजो पाण मल्हायो आहे। हीउ पहिरियों दफ़ो न आहे जो सिंध जे माण्हुनि पंहिंजी जदोजहद में पंहिंजो रंग ॾेखारियो आहे। मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदा, पर जेके माण्हू उते आया उहे ज़रूर पार्टियुनि जा कारकुन बि हुया, आम माण्हू बि हुया, पर सिंध जे माण्हू खे, ग़ुलाम खे हिकिड़ी ॻाल्हि जो अंदाज़ो थी वियो आहे त हुन जूं मुसीबतूं छा आहिनि, हुन जा ॾुख कहिड़ा आहिनि, हुन जी कावड़ कहिड़ी आहे। इहा ॻाल्हि हुनखे सम्झ में अची वई आहे। ऐं जॾहिं ग़ुलाम खे पंहिंजी मुसीबत सम्झ में अची वञे, पंहिंजी कावड़ सम्झ में अची वञे, पंहिंजो ॾुख सम्झ में अची वञे, तॾहिं हू बाग़ी थींदो आहे। ऐं तॾहिं हुन जो शऊर क़ौमी शऊर मां बदिलजी इनक़लाबी शऊर थींदो आहे। इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं माण्हू खे समाजी शऊर हूंदो आहे, जॾहिं माण्हू खे सक़ाफ़ती शऊर हूंदो आहे, जॾहिं माण्हू खे सियासी शऊर हूंदो आहे, तॾहिं हू स्कूल घुरंदो आहे, इस्पतालूं घुरंदो आहे, कल्चरल डे मल्हाईंदो आहे, या चवंदो त डोमिसाइल न ठहे, या चवंदो त पंहिंजो शनाख़्ती कार्ड न ठहे, या चवंदो त असांखे मुतबादल पार्टी खपे। पर जॾहिं क़ौमी शऊर इनक़लाबी शऊर में तब्दील थींदो आहे, तॾहिं रियासत खे ऐं ग़ासिब खे, ज़ालिम खे, जाबिर खे इन ॻाल्हि जो पतो पइजी वेंदो आहे त सिंध जो माण्हू कुझु हाणे ॿियो कुझु सोचे थो। असीं छा बि सम्झूं, असीं कहिड़ी बि ॻाल्हि सम्झूं, पर सिंध जो अवाम, सिंध जो माण्हू उन जी सोच लीडरनि खां, तंज़ीमनि खां तमामु घणो अॻियां आहे। ऐं तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलियां त हीउ सिर्फ़ु टेलर हो, हीउ सिर्फ़ु हिकिड़ी झलक हुई, पर हिकिड़ी वॾी लहर ईंदी। छाकाणि त हीउ त सिर्फ़ु बहरिया टाउन हो, पर DHA, फ़ौजी छावणियूं, कब्ज़ा, पाकिस्तान हिकिड़ी जाबिर रियासत आहे, हिकिड़ो कब्ज़ो आहे, हिकिड़ो फ़राड आहे। ऐं हीउ अॻिते अञा हिकिड़े वॾी इनक़लाब जी शिकिल वठंदो। इहा तव्हां ॻाल्हि यादि रखी वठो। छाकाणि त सिंधी माण्हू जदोजहद कंदो, लीडर, तंज़ीमूं थी सघे थो इहे मुतालबा कंदियूं त समझोतो कजे, इहो बि चवंदा त इन जी इन्वेस्टिगेशन करियो, इहो बि चवंदा त अदालतनि में हलो, पर सिंधी अवाम इहो न चाहींदो। सिंधी अवाम जदोजहद चाहींदो, सिंधी अवाम इनक़लाब चाहे थो, सिंधी अवाम अॻिते वधणु चाहे थो। ऐं जेकॾहिं उन जी रस्ता रोक कई वई त मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त सिंधी माण्हू पंहिंजे हिकिड़े नए फ़ेज़ में दाख़िल थी चुको आहे। जेकॾहिं उन ते तशदुद कयो वियो आहे ऐं हुनखे उन लाइन ते धिकियो वियो, हूअं त ॾिठो वञिजे त सिंध जी तारीख़, सिंध जी तहज़ीब ॿुधाए थी त कॾहिं बि असां वटि न कॾहिं हथियार मिलियो आहे, न असां कॾहिं हथियारनि में दिलचस्पी वरिती आहे। सिंध जो माण्हू हमेशह पुरअमन रहियो आहे, हमेशह मोहबत में रहियो आहे। पर असांखे जेका नफ़रत सां ॾिठो वियो आहे, त पोइ असां खां बि इहा ॻाल्हि कॾहिं बि जॾहिं नफ़रत सां ॾिठो वियो आहे, नफ़रतूं पोखियूं वियूं आहिनि, त पोइ सिंधी माण्हू पंहिंजो रंग ज़रूरु ॾेखारियो आहे। उनखे ख़बर आहे त पंहिंजी धरती जी, पंहिंजे ज़मीन जी, पंहिंजी क़ौम जी, पंहिंजी इज़तनि जी, पंहिंजे लॼ जी कीअं हिफ़ाज़त कजे। इहो मरहलो अञा अॻिते अचिणो आहे। उन वक़्त जो इंतज़ारु करियो, इन वक़्त खे ॾिसिजो। छाकाणि त आउं सिंध जे इनक़लाब खे अखियुनि में ऐं पंहिंजे दिमाग़ में, पंहिंजे रूह में, पंहिंजे ज़हन में, पंहिंजे ज़मीर में महसूसु करियां पियो। ऐं इहो सिंध जो माण्हू अॻिते तव्हांखे ज़रूरु उहे निशानियूं न पर रियल करे ॾेखारींदो, इन्हनि तंज़ीमनि पार्टियुनि खां बालातर थी करे। वरी मां सिंध जे माण्हुनि खे सलूट पेश कंदुसि जो उन्हनि पंहिंजो पाण खे पाण मल्हायो आहे। अञा घणा मरहला अॻिते आहिनि ऐं ज़रूरु पाण पंहिंजी कामयाबु थींदासीं इन जदोजहद। सदाईं गॾु GS।